नाज़िर नोशहरोफिरोज वेझो ॻोठ वेसर मोरी में क़ब्रिस्तान जी ज़मीन तां झेड़े में 2 ॼणा क़तल थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर महबूब क़लहوړو। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही ॻोठ आहे वीसर मोरी जेको पंहिंजो दरियाखान मरी जे वेझो आहे। हिते चांडिया बिरादरी ऐं जोया बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में क़ब्रिस्तान ते कब्ज़े वारे मामले तां अॼु सुबुह झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे फायरिंग जे नतीजे में 2 ॼणा क़तल थी विया आहिनि। हिकु चांडियनि जी धुर जो आहे सिद्दीक चांडियो ऐं ॿियो अज़हर जोयो जेको आहे जोया बिरादरी जो, उहो ॿई क़तल थी विया आहिनि फायरिंग में। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿई जेके क़तल थी विया आहिनि मक़तूल जा लाश सिविल अस्पताल नौशहरोफिरोज आंदा विया आहिनि, जॾहिं त इन वाक़े में 2 ॼणा ज़ख़्मी आहिनि, शहबाज़ जोखियो ऐं अलादितो जोखियो। ऐं हिन वाक़े जो अञा ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो आहे ऐं पुलिस जेको आहे लाश जेकी आहे सिविल अस्पताल नौशहरोफिरोज आंदा आहिनि ऐं उन खां पोइ वधीक जेको आहे उते ॻोठ में जेको आहे छिक ताण वारी सूरत हाल बरक़रार आहे। जी महबूब, तव्हांजी महिरबानी।